पंहिंजावे ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भेणनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजावे जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ दिलचस्प थियण वारा आहिनि। उदासी टीवी यूट्यूब चैनल में सभिनी खे ख़ुशि आमदीद। इन्हनि खे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु करे छॾींदा उदासी टीवी यूट्यूब चैनल खे। दोस्तो मां तव्हांखे कल्ह ई ॿुधायो त को न को अचण वारे एपिसोड में मसइलो थींदो सिकू जे लाइ। सिकू गवाही न ॾेई सघंदो। ईअं ई थियो तव्हां ॾिठो सिकू जे भाउ खे कंहिं मारियो, रुंडे जे पुटनि मारियो, गुलशेर ऐं हुन ॿिए। ठीकु आहे, उन्हनि गॾिजी करे रुंडे सां गॾिजी करे घुटो ॾेई पूरो कयूं सिकू जे भाउ खे। ऐं इहो इल्ज़ाम लॻो वञी जाबर ऐं जाबर जे भाउ जे मथां। ऐं उहे परेशान थी विया, इहो कमु असां नाहे कयो। लेकिन हिते चाकर ख़ान बि विच में अची वियो। चाकर ख़ान सभिनी खे रोके वठंदो आहे विढ़ण खां ऐं इहे ॻाल्हि कंदो आहे सभ खां वधीक ताक़तवर बि मां आहियां ऐं सभु कुझु मां करे सघां थो, पर मां अमन पसंदि माण्हू आहियां। हाणे इहे सौट पाण में दुश्मन बणिजी विया। रुंडो वॾी गेम खेॾे वियो ऐं इन्हनि सौटनि खे विढ़ाए वियो सिकू जे भाउ खे मारे करे। ऐं चाकर ख़ान खे बि फ़िलहालु सम्झ में ॻाल्हि न ईंदी त असली कातिल कहिड़ो आहे। दोस्तो वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। अगरि अपडेट सुठी लॻी महिरबानी करे उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। हीअ अव्हां जो ई पंहिंजो चैनल आहे, हिन ते अव्हांखे बहितरीनु अपडेट्स मिलंदा रहंदा।